कराची कोरंगी जे सूबाई तक पीएस नवे जे आज़ाद उम्मीदवार तारिक जोखियो जमायत इस्लामी जे उम्मीदवार वसीम मिर्ज़ा जी हिमायत कंदे पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो। पीएस नवे ते चूंड विढ़ंदड़ आज़ाद उम्मीदवार तारिक जोखियो पंहिंजे साथियुनि जे हक़ में नवाज़ जोखियो, कायम जोखियो, राजा ज़हीर, गुलजी लाला, सरवर बलोच, समीर जोखियो, ज़ाहिद पठान ऐं ॿियनि सां गॾु जमायत इस्लामी जे उम्मीदवार वसीम हैदर जी हिमायत कई। जमायत इस्लामी अॻवाननि एन 232 जे उम्मीदवार तौफ़ीक हुसैन सिद्दीकी पीएस नवे जे उम्मीदवार वसीम मिर्ज़ा सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी ॻोठ जा 5000 वोट हुजण बावजूदि हितां जे चूंडियल नुमाइंदनि असांजे इलाइक़े खे बुनियादी सहूलियतूं बि फ़राहम न कयूं आहिनि। असांजे ॻोठ जमायत इस्लामी सदाईं सियासी ख़िदमत सां गॾु पंहिंजे समाजी प्लेटफॉर्म तां बि अवामी भलाई जा कम कया आहिनि। जमायत इस्लामी जे अॻवाननि पारां तॾे ते अची मसइला हल कराइण जी ख़ातिरी कराइण ते पंहिंजी बिरादरी समेत ॿियनि बिरादरियुनि जे मुतज़ीन जी मुशावरत सां गॾियल हिमायत कंदे जमायत इस्लामी में शमूलियत कई आहे। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।